10 अप्रैल 1967 जे ॾींहुं सिंधी भाषा खे भारतीय संविधान जी 8वीं अनुसूची में शामिलु कयो वियो हो। इन्हीअ लाइ सिंधियुनि जे लाइ अॼु जो ॾींहुं ख़ासि अहमियत रखे थो। सिंधी भाषा खे अनुसूची में शामिलु कयो वञे, इन्हीअ जे लाइ माननीय अटल बिहारी वाजपेयी जन 1952 में हिकिड़ो गैर सरकारी विधेयक लोकसभा में प्रस्तुत कयो हुयो, लेकिन उहो किरी पियो छो त हू विपक्ष में हुया ऐं केंद्र में सरकार कांग्रेस जी हुई। वरी ॿीहर 1963 में राज्यसभा में विधेयक रखियो वियो, तॾहिं बि केंद्र में कांग्रेस जी सरकार हुजण जे करे उहो पास न थी सघियो। उन्हीअ खां पोइ कांग्रेस जी केंद्र सरकार में शामिल सिंधी नेता जयरामदास दौलतराम भी इन जे लाइ प्रयास कयो, लेकिन पंहिंजे ई कांग्रेस जे नेताउनि जो उनखे समर्थन न मिलियो। लेकिन उन हार न मनी। उन पहिरों उन वक़्त जी प्रधानमंत्री इंदिरा गांधी खे राज़ी कयो। श्रीमती इंदिरा गांधी उन्हीअ खे चयो कि हू ॿिया बि जेके कांग्रेसी नेता आहिनि उन्हनि खे मिली करे तयारु करे, छो त अगरि लोकसभा में इन्हनि जो समर्थन न मिलियो, वोट न मिलियो, त पोइ छा थींदो। उन खां पोइ जयरामदास दौलतराम जी पाण व्यक्तिगत रूप सां कांग्रेस जे नेताउनि सां मिलिया, उन्हनि खे सम्झाइण जी हुन कोशिशि कई, लेकिन उन वक़्तु उन खे इहो ई जवाबु मिलंदो रहियो कि जॾहिं हाणे सिंध पाकिस्तान में हलियो वियो आहे त पोइ सिंधी भाषा खे संवैधानिक दर्जो ॾियण जी कहिड़ी ज़रूरत आहे। इन ते जयरामदास दौलतराम उन्हनि खे चयो कि सिंधी भाषा पत्थर न आहिनि ॻाल्हाईंदा, इंसान ॻाल्हाईंदा आहिनि ऐं इंसान भारत में रहनि था। विपक्ष में हुजण खां पोइ बि माननीय अटल बिहारी वाजपेयी जन विधेयक जे समर्थन में चयो त सिंधी असांजी राष्ट्रीय भाषाउनि मां हिकु आहे। सिंधीअ जो रक्षण ऐं उन जो विकास असांजे देश जे सांस्कृतिक विकास जो ई हिकु अंग आहे। सिंधी भाषा खे केवल संविधान में ई स्थान न मिलणु खपे एतिरो काफ़ी न आहे, उहो त उनखे मिलण ई खपे ऐं मिली बि रहियो आहे। लेकिन सिंधी ॻाल्हाइण वारनि जो पंहिंजो कोई प्रदेश न आहे, इन करे सिंधी कंहिं हिकु प्रदेश जी भाषा न हूंदी। इन दृष्टि सां सिंधी निर्वासनी आहे। सिंधी खे राजाश्रय मिलणु तमामु ज़रूरी आहे। जॾहिं सिंधी कंहिं प्रदेश जी भाषा कोन आहे त असांखे सिंधी भाषा खे पूरे देश जी भाषा ठाहिणो पवंदो। सिंधी में साहित्य जो विकास थिए, सिंधी जे समाचार पत्रनि खे विज्ञापन में उचित स्थान ॾिनो वञे, सिंधी जा जेके लेखक ऐं साहित्यकार आहिनि शासन जे द्वारा उहे पोषित हुजनि, सहमत हुजनि, इन्ही ॻाल्हि जी ख़ासि व्यवस्था प्रमुख रूप सां केंद्र सरकार खे करणी पवंदी। माननीय अटल बिहारी वाजपेयी जन ईअं बि चयो कि मां हिंदी भाषी आहियां, लेकिन सिंधी भाषा मुंहिंजी मौसी आहे। भारत जूं सभई भाषाऊं पाण में भेनर आहिनि। सभई भाषाऊं फलनि फूलनि, असां इहो चाहियूं था।